इनका जो कुछ गुजारिश अर्ज कंदुसि हिकड़ी आहे थोड़ो खर्च कयो अल्लामा मजलिसी जो किताब आहे बिहारुल अनवार हिकड़ो जिल्द उर्दू में तर्जुमो आहे करबला ते वो पढ़ो वो वठो पंहिंजे घर में रखो रोज पढ़ो ताकि तव्हांखे इहा ख़बर पए त असुल करबला छा आहे ऐं ठहियल छा आहे। असां अफ़सोस इहो आहे त असां हिन मिंबर तां असां ख़तीब जेको कुछ बयान कयूं था उनमें नाला त सही हूंदा आहिनि वाक़िया सभु पंहिंजे तरफ़ां ठाहियल आहिनि। इंतहाई अफ़सोस थो थिए जॾहिं मिंबर तां कूड़ पढ़ियो वञे। करबला उहा करबला रही कोन्हे जेका हुसैन ठाही हीअ असां ख़तीबनि जी करबला आहे जेका तव्हां ॿुधो था। करबला ते इन खां वधीक ॿियो को ज़ुल्म न थींदो, हुसैन ते इन खां वधीक ॿियो को ज़ुल्म न थींदो जो हुसैन सां कूड़ो कौल मंसूब कयो वियो, ज़ैनब सां कूड़ो कौल मंसूब कयो वियो, सकीना सां कूड़ो कौल मंसूब कयो वञे। इन खां वधीक अहले बैत ते कोई ज़ुल्म थी न सघे। लेकिन अफ़सोस त असां ख़तीब काई ज़िम्मेदार आहियूं जेको ज़हन में अचे थो उहे किस्सा ऐं कहाणियूं ठाहियूं अव्हांखे ॿुधायूं था। करबला बदिलजी वई आहे, करबला ई बदिलजी वई आहे। हाणे उहा करबला ई कोन रही आहे। करबला उहा आहे जेका 6 महीननि जे ॿार खे मुजाहिद बणायो आहे। असां पाकिस्तान में 4 करोड़ हूंदे ताक़त छा आहे, तवानाई छा आहे, कुवत छा आहे, हैसियत छा आहे, इज़त छा आहे, सभिनी जे दरवाज़ा ते घुरंदा था वञो असांखे बचायो, असांखे बचायो, असांखे बचायो। 4 करोड़ अगरि हिकिड़े 6 माहे वारे करबला जो जज़्बो रखनि हा त हिन वक़्तु पाकिस्तान में असांजो तव्हांजो हाल छा हुजे। इंतहाई अफ़सोस आहे, इंतहाई अफ़सोस आहे। असांखे रोअणु इन ठाहियल करबला ते घुरिजे त हुसैन ते अॼु बि ज़ुल्म पियो थियो। ॿियनि जे तरफ़ां न पंहिंजे तरफ़ां पढ़ो मुतालो कयो। अल्लामा मजलिसी खां वॾो कोई न मुअर्रिख़ न मुहद्दिस उन किताब जमो कयो आहे इमाम हुसैन ते। पढ़ो त सही त ख़बर पए त करबला आहे छा। मुतालो कयो। अॼु इन नौजवान वटि जेको नंढड़ो मोबाइल आहे इन में एतिरी लाइब्रेरी अची सघे थी जेका कल्ह अल्लामा मजलिसी खे बि नसीब कोन हुई। छो नथा इस्तेमाल कयो इन जो। करबला पढ़ो छो नथा पाण। इन्हनि उलमा इन्हनि बुज़ुर्गान जा ये किताब छो नथा पढ़ो। जेसिताईं न पढ़ंदो यादि रखो यो पंहिंजे पाण ते असां रोंदा रहंदासीं, हुसैन ते रोंदासीं। कॾहिं बेदार थींदासीं। 21 सदी कॾहिं आख़िर बेदार थींदासीं। अफ़सोस खां सवाइ कुझु नथो करे सघिजे। मां अॼु ख़िदमत में अर्ज़ कयां थो त दीन जो निज़ाम उन जा 2 बुनियाद आहिनि। दीन जे निज़ाम जा 2 बुनियाद आहिनि। हिकिड़ो कानून अल्लाह जे तरफ़ां ईंदो। कानून ॿियो केरु नथो ठाहे सघे। ॿिए खे हक़ नाहे त इंसान जे लाइ कानून ठाहे। छो इन करे त कानून कंहिं शइ ते उन जो हलंदो आहे जेको मालिक हूंदो। दुकान ते कानून हलंदो मालिक, घर ते कानून हलंदो मालिक। मालिक सभिनी जो ख़ुदा है, तंहिंजे करे कानून बि सिर्फ़ अल्लाह जो हलंदो। त
तेरे करे दीन खुदा जो शरीयत खुदा जी बे के जी थी दीन को मानू पाण न तो ठाए सके शरीयत को मानू पाण न तो ठाए सके दीन को खुदा जो शरीयत को खुदा जी यानी कानून खुदा जो पहिरियों ऐं इहो पहिरियों नुक़्तो उहो आहे जंहिंजे लाइ इंसान खे आज़ादी आहे पंहिंजे आज़ाद इख्तियार सां इनखे क़बूल कर तुंहिंजी मर्ज़ी आहे क़बूल न कर तुंहिंजी मर्ज़ी आहे आज़ाद ला इकराह फिद्दीन जबर कोन्हे जबर कोन्हे अगर तोखे ॿिए जो कानून थो वणे वञ कबूल कर लेकिन जकरे तू समझे जो त मुंहिंजो हिकिड़ो मालिक आहे ख़ालिक आहे त पोइ उन जो कानून हो आज़ादीअ सां इहो पहिरियों उसूल दीन जो कबूल कर अॻिते वधंदे ॿियो उसूल दीन खे हलाइण वारो बि ख़ुदा जे तरफ़ां ईंदो दीन बि ख़ुदा जे तरफ़ां दीन जो हलाइण वारो बि खुदा के तरफा ये बन का प्रोग्राम अगर इंसान दुनिया जो कबूल करे तो ये दुनिया जमीन जन्नत बन जाएगी अगर कबूल न करे तो जहन्नम जी आए बाउसूल है बस कानून खुदा के तरफा दीन खुदा के तरफा इन दीन के हलाल वारो खुदा जे तरफा भाई पंहिंजे इख्तियार सां क़बूल कर जबर सां न तलवार सां न बंदूक सां न पंहिंजे इख्तियार सां क़बूल कर दीन खुदा जो ऐं हलाइण वारो बि खुदा जे तरफां इख्तियार सां क़बूल कर आज़ाद इंसान बण जो हुर चाहे आज़ादीअ सां दीन खुदा जो कबूल तो करे रहबर खुदा वारो कबूल तो करे आज़ाद बण आज़ाद जबर नहीं जोर नहीं जबरदस्ती नहीं आज़ाद बण जी ये बई उसूल अगर कबूल कंदे तो मुसलमान आए अगर नथो कबूल करे दुनिया में आज़ाद वन वन जिते वने वने तुझी मर्जी हाणे पहले नबी था आखिरी नबी ताईं ये बई कानून हलंदा आया दीन खुदा जे तरफां ईंदो रहियो हलाइण वारो खुदा जे तरफां ईंदो रहियो आदम अलैहिस्सलाम दीन खुदा जे तरफां नाज़िल थियो खुद आदम बि अल्लाह जे तरफां आयो नूह अलैहिस्सलाम शरीयत खुदा जे तरफां आई हज़रत नूह बि खुदा जे तरफां आयो हज़रत इब्राहिम शरीयत खुदा जे तरफां हज़रत इब्राहिम हलाइण वारो खुदा जे तरफां हज़रत मूसा हज़रत ईसा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे दीन खुदा जे तरफां खणी आया मोहम्मद रसूलुल्लाह बि खुदा जे तरफां बई खुदा जे तरफां बई उसूल नबी खां पोइ मुसलमान उम्मत में इख्तिलाफ थियो त ये बई उसूल हलंदा या न हिकड़नि चयो त ये बई उसूल हलंदा क़यामत ताईं दीन बि अल्लाह जे तरफां ईंदो ऐं हलाइण वारो इमाम बि ख़ुदा जे तरफां ईंदो इनखे मतिलबु अहल बैत शिया चयो थो वञे अहले सुन्नत चयो दीन खुदा जे तरफां हलाइण वारो असांजे इंतिखाब सां बा उसूल हुया हिकिड़ो रहिजी वियो हिकिड़ो घटि थी वियो लेकिन यज़ीद छा आहे यज़ीद छा आहे यज़ीद बादशाह यज़ीद बादशाह में कानून छा थींदो आहे जो को बादशाह ज़बान में कढे हलाइण वारो केर खुद बादशाह इन जो मतलब आहे त बई दीन वारा उसूल ख़त्म थी विया न कानून खुदा जो न हलाइण वारो खुदा जो तंहिंजे करे न शिया यज़ीद खे सही सम्झनि न सुन्नी यज़ीद खे सही सम्झनि ॿिन्ही जे नज़र में यज़ीद गासिब छो
इन करे त अहले सुन्नत जे नज़र में कानून वरी खुदा जो थींदो ऐं हलाइण वारो इंतखाब सां ईंदो। यज़ीद न कानून खुदा जो न खुद इंतखाब सां ॿई उसूल टुटी विया। ॿई उसूल ख़तम। शिया कानून खुदा जो हलाइण वारो खुदा जे तरफ़ां ॿई उसूल टुटी विया। तंहिंजे करे यज़ीद वो शख्स जेके न सुन्नी कानून जे मुताबिक दुरुस्त करार ॾेई सघो न शिया कानून। बादशाह दीन में कोने, दीन में बादशाह ना दीन में बादशाह ना है न जे जायज चाहे या इमामत है या खिलाफत है। इमामत अहले बैत जो निजाम, खिलाफत अहले सुन्नत जो निजाम। ही यज़ीद इमाम न खलीफो बादशाह। तंहिंजे करे न शिया कानून जे तहत ही यज़ीद सही हुक्मरान न सुन्नी जे तहत यज़ीद हुक्मरान। हाणे तव्हांखे हिकिड़ी शइ चवां, तव्हांखे के नज़र ईंदा जेके चवनि था यज़ीद सही, यज़ीद सही, ये केरु आहिनि सुन्नी न, ये केरु आहिनि शिया न, केरु आहिनि। तव्हांखे नज़र ईंदो त ये सभु अॼु जा जेके बादशाह आहिनि उन्हनि सां मुंसलिक आहिनि। इन करे त बादशाह जॾहिं वेठो आहे हुकूमत ते त दीन मां जाइज़ कीअं करार ॾिनो वञे हिनखे। न इमाम न खलीफ़ो, खिलाफत अहले सुन्नत मां, इमामत शियन मां वेठो आहे बादशाह। न हिन वटा सही न हुन वटा सही, जेसि ताईं इहो बादशाह यज़ीद खे सही करार न ॾिए ही सही नथो थी सघे। इन करे बाबा इहो बादशाह खां बचाइण जो प्रोग्राम आहे। हिन दौर में इहो बादशाह बचाइण जो प्रोग्राम आहे। इन्हनि जो न शियत सां तालुक आहे न सुन्नियत सां तालुक आहे, ॿिन्ही मां ख़ारिज आहे। ये दीन बादशाह जो दीन है। हाणे जरा गौर फरमाए, यज़ीद छाजे लाइ इन मक़ाम ताईं पहुची? नबी जी वफ़ात के 50 साल थिया आहिनि। केतिरा मौजूद आहिनि हुसैन खे दुल्हन ते ॾिसो, नबी जे झोलीअ में ॾिठो, पुश्त ते ॾिठो, छो उम्मत अहिड़ी थी? छाजे लाइ उम्मत अहिड़ी थी? छा थियो आख़िर उम्मत खे जो अहिड़ी शख़्सियत जंहिंजे लाइ नबी फरमायो ही ॿई जवानान जन्नत जा सरदार आहिनि। कॾहिं फरमायो ही ॿई मुंहिंजी ख़ुशबू आहिनि, कॾहिं फरमायो हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मां आहियां। उम्मत खे छा 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 कॾहिं सोचियो उम्मत खे छा छा? यज़ीद छाजे लाइ इन मक़ाम ताईं पहुची? नबी जी वफ़ात के 50 साल थिया आहिनि। केतिरा मौजूद आहिनि हुसैन खे दुल्हन ते ॾिसो, नबी जे झोलीअ में ॾिठो, पुश्त ते ॾिठो, छो उम्मत अहिड़ी थी? छाजे लाइ उम्मत अहिड़ी थी? छा थियो आख़िर उम्मत खे जो अहिड़ी शख़्सियत जंहिंजे लाइ नबी फरमायो ही ॿई जवानान जन्नत जा सरदार आहिनि। कॾहिं फरमायो ही ॿई मुंहिंजी ख़ुशबू आहिनि, कॾहिं फरमायो हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मां आहियां। उम्मत खे छा छा छा? कॾहिं सोचियो उम्मत खे छा छा? उम्मत खे छा छा? हा, उम्मत जे साम्हूं कूड़ियूं हदीसूं ठाहियूं वयूं, कूड़ियूं हदीसूं ठाहियूं वयूं अहले बैत जी दुश्मनी पैदा करण जे लाइ, अहले बैत खां उम्मत खे परे करण जे लाइ कूड़ियूं हदीसूं ठाहियूं वयूं। ऐं उन्हनि कूड़ियुनि हदीसुनि में
हिकड़ियूं हदीसूं इहे बि त जेको बि हुक्मरान अचे ज़बरदस्ती भले तलवार सां अचे पर उन जे ख़िलाफ़ तव्हां बीह नथा सघो, क़याम नथा करे सघो। बीहंदव त शरीयत मां ख़ारिज थींदो, दीन मां ख़ारिज थी वेंदो। उम्मत अहले बैत जे दुश्मनीअ ते पलजी नौजवान नस्ल वॾो थी वियो। हाणे जंहिं उम्मत ते फर्ज़ हुयो त अहले बैत जी मोहब्बत ऐं मवदत रखनि, उहा उम्मत दुश्मनीअ ते पलजी वॾी थी वई आहे। दीन असुल कंहिं वटि आहे? अहले बैत वटि। दुश्मनी पैदा कई वई आहे। अहले बैत जे दरवाज़े ते किथां वेंदा दुश्मन? दीन किथां मिलंदो? असुल दीन कोन मिलंदो। छाजे लाइ दुश्मनी पैदा कई वई? ताकि उम्मत असुल दीन ताईं न पहुचे। उम्मत असुल दीन ताईं न पहुचे छो त असुल दीन हुसैन वटि आहे। दुश्मनी पैदा कई वई ताकि हुसैन जे दरवाज़े ते उम्मत वञे ई न जो असुल दीन मिले। असांजे दरबारी मुफ्तिन वटि अचे ताकि असांजो ठाहियल दीन मिले। असांजो ठाहियल दीन मिले। बाबा ये दीन जे नाले ते कूड़ ये हर ज़माने में ठहिया आहिनि। दीन जे नाले ते कूड़ हर ज़माने में ठहिया आहिनि। अॼु बि ठहनि पिया। नबी जे दौर में बि ठहिया, नबी जे दौर खां बाद बि ठहिया। ये सब कंहिंजे ज़ोर ते था ठहनि? हुकूमत जे ज़ोर। सभिनी में ज़ोर छा जो आहे? हुकूमत जो ज़ोर। इन जो मतलब आहे त जेस ताईं हुकूमत या हाकिम अहल नथो अचे तेस ताईं माण्हुनि जो दीन सही कोन रहंदो। माण्हुनि जे दीन जो तालुक सही हुकूमत सां आहे। जॾहिं यज़ीद ऐं बनी उमय्या जहिड़ी हुकूमत अची वई त उम्मत अहल बैत जी दुश्मन बणिजी वई। कंहिंजो नतीजो आहे ज़ालिम हुकूमत जो। कंहिंजो नतीजो आहे बेदीन हुकूमत जो। कंहिंजो नतीजो आहे बेदीन हुक्मराननि जो नतीजो आहे जो उम्मत दुश्मन अहल बैत बणिजी वई आहे। असां चवंदा बाबा उम्मत छा थी वियो? बाबा उम्मत सभिनी खां पहिरियां जेका ग़लती कई उहा ग़लती इहा कई उम्मत त जेको इक़्तिदार जी इहा मसनद अल्लाह चयो त मुंहिंजे नुमाइंदे वटि हूंदी, जॾहिं इहा मसनद अल्लाह वटां हटाया हाणे यज़ीद अची वेठो। हाणे बनी उमय्या हावी थी विया। हाणे उम्मत जंहिंजी तरबियत थिए मोहब्बत अहल बैत ते उनजी तरबियत थी आहे दुश्मनी अहल बैत ते। अॼु बि इहो ई पियो थिए। अॼु बि इहो ई पियो थिए। अॼु बि इहो ई पियो थिए। असां जमो त थियूं था हुसैन जे नाले ते, मोहब्बत हुसैन आहे पर हुसैन खे सुञाणूं कोन था। मोहब्बत ज़रूर सुञाणूं कोन था। अगर हुसैन खे सुञाणूं हा त 4 करोड़ जी इहा इज़त न हुजे जो ज़िंदगीअ जी अपील कयूं असांखे बचायो। जंहिं वटि हुसैन हुजे उहो ज़िंदगीअ जी अपील करे। इन जो मतिलब आहे त न हुसैन खे सम्झो था न शहादत खे सम्झो। हुसैन जी तमन्ना ज़िंदगी हूंदी न आहे, हुसैन जी तमन्ना शहादत हूंदी आहे। मौला फरमायो ज़िल्लत जे ज़िंदगी खां इज़्ज़त जो मौत बहितर आहे। ही ज़िल्लत जी ज़िंदगी आहे या इज़्ज़त जी ज़िंदगी आहे? वो मौत असांजे लाइ बहितर आहे।